नाज़रीन पन्नो आकल वेझो जवाबदारनि घर ते काह करण बैदि छुरियुनि जा वार करे नौजवान खे ज़ख़्मी करे छॾियो आहे। ज़ख़्मी नौजवान खे नाज़ुक हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि एहसान भट्टी। जी एहसान, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल पन्नो आकल में घर ते काह करे नौजवान खे छुरियुनि जा वार करे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो आहे। जॾहिं त जवाबदार फरार थी वियो आहे। मां ॿुधाईंदो हलां पन्नो आकल सिटी थाणे जी हद सूफ़ी माला में अणॼातल हथियार बंदनि घर ते काह कंदे नौजवान अहमद अली चौहान खे जेको आहे सो घर अंदरि घिरी करे छुरियुनि जा वार करे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो। वाक़िए बाबति मिलंदड़ इब्तिदाई ॼाण मूजिबि सुञातल नौजवान मोटरसाइकिल ते अची करे अहमद चौहान जे घर में दाख़िल थियो, जंहिं दौरान मुबैना तौर ते चोरी जी कोशिश कई वई। घर मालिकनि पारां मज़म्मत ते हथियारबंद नौजवान ते जेको आहे सो पकड़ण जी कोशिश कई, जंहिं ते जेको आहे सो मुतासिर नौजवान खे जेको आहे सो छुरियुनि जा वार करे ज़ख़्मी करे छॾियो। इलाइक़े वासियुनि मूजिबि जवाबदार खे घर मां ॿाहिरि निकिरण वक़्तु पंहिंजे पिस्टल सां फायरिंग बि करे फरार थी वियो, जंहिं सबबि भरपासे में ख़ौफ़ बि जेको आहे सो खिजी वियो आहे। ज़ख़्मी नौजवान अहमद अली चौहान जेको आहे गंभीर जोखी हालत में उनखे तालका अस्पताल पन्नो आकल आंदो वियो, जिते कंहिं संजीदगी हालत में सखर अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। सिटी एसएचओ अब्दुल शकूर नाके जो चवणु आहे त वाक़िए बाबति इत्तला मिलिया ते असांजी पुलिस वाक़िए वारे हंधि मौजूदु आहे। जेको आहे सो मुकमल कैमरा जी जेको आहे सो तफ़सील वरिती कई वञे, जंहिंखां पोइ वधीक कानूनी कार्रवाई कई वेंदी। एहसान भट्टी, महिरबानी जी।